शादीअ खां पोइ ज़ाल मुड़ुस जे रिश्ते में इहा ॻाल्हि अहम आहे त जॾहिं पाण में कंहिं ॻाल्हि ते तकरार थी पवे त उन तकरार खे कीअं टारिजे या हल कजे ऐं सूरत-हाल कंट्रोल मां निकिरण खां अॻु कीअं बचाइजे। ज़ाल मुड़ुस विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते थींदड़ तकरारनि खे हल करण लाइ कुझु उपाउ आहिनि जेके वठी सघिजनि था। जॾहिं ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां लाॻीतो राब्ते में हुजनि त उन्हनि जा तकरार घटि न आहिनि थींदा। इन लाइ हिक ॿिए खां थोरो परे थिजे, यानी वक़फ़ो वठो ऐं वक़फ़े बाद हिक ॿिए सां ॻाल्हायो ऐं मसइले जो को हल कढो। तकरार ऐं जहिड़े वक़्तु कुझु देर लाइ ख़ामोश थी वञो, थधो साह खणी ॿिए कमरे में वञी अकेला वेही रहो। हिक ॿिए सां मुक़ाबिलो कॾहिं न करियो। ज़ाल मुड़ुस खे हिक रिश्ते में टीम बणिजी रहणु घुरिजे ऐं गॾिजी मसइलनि जो हल कढण जो सोचणु घुरिजे। जॾहिं ज़ाल मुड़ुस विच में कंहिं ॻाल्हि ते तकरार थिए त उन्हनि मां कंहिं हिक खे ज़िम्मेवारी खणी उन बाबति ॻाल्हाइण जी तयारी करणु घुरिजे। खणी मर्द हुजे या औरत, पंहिंजे जहिड़नि ऐं तकरारनि जो जाइज़ो वठनि ऐं इन ॻाल्हि खे ॼाणण जी कोशिश कनि त तकरार जो असुल सबबु छा आहे। हिकु भेरो जॾहिं सबबु साम्हूं अची वेंदो त पोइ तकरार जो हल कढणु ॾुखियो न रहंदो।